अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। दोस्तों, आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे करोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपाईंदड़ सिंधी सादगर हैदर चौक गाॾी खातो हैदराबाद सिंध। किस्त पंटीह पुॼाणी ऐं नतीजा। सन 927 हिजरी 1520 ईस्वीअ में समन जी सल्तनत जे ख़ात्मे सां सिंध अंदरि अमन ऐं इस्तेहकाम जो दौरु पूरो थियो। उन बाद अरगूननि जी हुकूमत क़ाइमु थी। सन 962 हिजरी 1555 ईस्वीअ में तुर्खाननि जो राज क़ाइमु थियो, जेतोणीकि मुग़लनि 1000 हिजरी 1592 ईस्वीअ में समूरी सिंध खे फ़तह करे वरितो हो। उन हूंदे बि ठटे जो इलाइक़ो अञा तुर्खाननि जे हथ में हो। तुर्खाननि जे दौर में सिंध जी तक़सीम थी। उत्तर सिंध सुल्तान महमूद खे मिली, जंहिंजो मर्कज़ बखर हो। सिंध जो वॾो हिसो तुर्खाननि खे मिलियो। संदन तख़्तगाह ठटो हो। तुर्खाननि जो आख़िरी हाकिम मिर्ज़ा गाज़ी बेग सन 921 हिजरी 1612 ईस्वीअ में फ़ौत थियो। उन बाद जहांगीर ठटे खे सिधो पंहिंजे कब्ज़े में वरितो। ठटे सूबे लाइ जुदागाना मुग़ल गवर्नर सूबेदार अचण लॻा। मुग़लनि सिंध खे मुतहद रखण बजाए ठटो, बखर, सेवण ऐं सिबी जुदागाना इंतज़ामी यूनिट बनाए उते अलॻि अलॻि अमलदार मुक़ररु कया। अरगून, तुर्खान ऐं मुग़ल हुकूमतुनि खे सिंध जे अवाम क़बूल न कयो। हितां जा मुख़्तलिफ़ क़बीला 2 सदियूं लाॻीतो धारियनि जे राज जे ख़िलाफ़ विढ़ंदा रहिया। लेकिन सभ खां वधीक मुनज़म ऐं ताक़तवर जिदोजहद कलोड़ा ख़ानदान जी हुई। कलोड़ा सिंध जा मक़ामी बाशिंदा हुआ, जन जो मर्कज़ उत्तर सिंध बखर सरकार हो। रिचर्ड बर्टन 1851 ईस्वीअ में राय ॾिनी त कलोड़ा सिंध जा मक़ामी बाशिंदा आहिनि ऐं उन्हनि जी अब्बासी ख़ानदान सां को बि तालुक़ु कोन्हे। लेकिन बर्टन खां बि 4 साल अॻु मौलवी शाह अहमद अली तारीख़ बहावलपुर अंग्रेज़ी छपराए, जंहिंमें लिखे थो त कलोड़ा ऐं दाऊद पोटरा सिंध जा ॾेही क़बीला आहिनि। 1848 ईस्वी। 80 सालनि जी लाॻीती जिदोजहद खां पोइ नेठि 992 हिजरी 1681 ईस्वी धारे कलोड़नि उत्तर ओलह सिंध में पंहिंजी हुकूमत जो बुनियादु रखियो। मियां नसीर मोहम्मद हिन ख़ानदान में पहिरियों हुक्मरान थी उभिरियो। तज़किरा रूस आहे पंजाब जुल्द दोम मुतरजम सैयद नवाज़ अली सिफ़ो 571 लाहौर 1993 ईस्वी। नसीर मोहम्मद खे निसार मोहम्मद लिखियो वियो आहे। ज़ाहिर आहे त ही हिकु संगीन ग़लती आहे। मियां दीन मोहम्मद ऐं मुग़लनि में सन 1111 हिजरी 1699 ईस्वीअ में मुहरिका थिया। दीन मोहम्मद खे धोखे सां गिरफ़्तार करे मुल्तान में फांसी ॾिनी वई। उन हूंदे बि कलोड़नि खे शाही फ़ौजूं सियासी तौर ते ख़तमु न करे सघियो। हिकु साल जे मुख़्तसिर वक़फ़े खां पोइ मियां यार मोहम्मद पूरी ताक़त सां वरी नमूदार थियो। मुग़लनि खे मजबूर थी कुझु शर्तनि ते मियां यार मोहम्मद सां सुलह करणो पियो। 1113 हिजरी 1701 ईस्वीअ खां बाक़ाइदा कलोड़नि सिंध ते हुकूमत जो आगाज़ कयो। थोरे अरसे में सेवण, सिबी ऐं बखर जा इलाइक़ा मियां यार मोहम्मद जे हुकूमती दायरे में अची विया। बोलान लक जी हिफ़ाज़त जो बंदोबस्तु बि कलोड़नि जे हवाले थियो। हिन पस मंज़र में कलोड़नि हाकिमनि ऐं कलात जे बिरोही हुक्मराननि में दुश्मनी पैदा थी। सन 1131 हिजरी 1719 ईस्वीअ में मियां नूर मोहम्मद वालिद जी जाइ ते हुक्मरान थी वेठो। सन 962 हिजरी 1555 ईस्वीअ खां पोइ सिंध जो मुल्क वरी 1150 हिजरी 1737 ईस्वीअ में मुतहद थियो, जॾहिं ठटो सूबो बि मियां नूर मोहम्मद खे मिलियो। तारीख़ी तौर ते कलोड़नि जी हीअ वॾी कामयाबी हुई। सन 1152 हिजरी 1740 ईस्वीअ में दिल्ली खे नास करे नादिर शाह अची सिंध ते कड़कियो। खेसि सिंध जे ख़ज़ाने मां 1 करोड़ रुपया अदा कया विया। लेकिन उन खां बि वॾो नुक़सानु हीउ थियो त मुल्क जा 3 हिसा करे नादिर शाह सिंध जे इतिहाद ऐं क़ौमी शीराज़े खे इंतिशार में तब्दील करे छॾियो। सिबी कलात जे बिरोहिन खे मिली। उहो साल आहे जो सिबी वरी सिंध में शामिल न थी। शिकारपुर जो शहर दाऊद पोटरनि खे मिलियो। नादिर मुल्क छॾण सां मियां जा 2 पुट पिणु यरगमाल तौरु वठी वियो। ईरान जी बालादस्ती तॾहिं ख़तमु थी जॾहिं नादिर शाह 1160 हिजरी 1747 ईस्वी में क़तलु थियो। अहमद शाह अब्दाली अफ़गानिस्तान जो बुनियादु रखी उन्हनि इलाइक़नि जो दावेदार बणियो जिन ते नादिर शाह जो कब्ज़ो हो।
मियां नूर मोहम्मद वॾी कोशिश कई त सिंध जी आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तियारी क़ाइमु रहे, लेकिन आख़िरकार 1165 हिजरी 1752 ईस्वी में अफ़गान बालादस्ती क़बूल करणी पई। 2 साल पोइ मियां नूर मोहम्मद बि जान छॾियो। मियां नूर मोहम्मद जे वफ़ात खां पोइ मुराद याब ख़ान सिंध जो हुक्मरान बणियो, लेकिन अफ़गान बादशाहनि जी मुसलसल मुदाख़लत ऐं सिराई फ़क़ीरनि जी बग़ावत सबबि पाण नाकाम हुक्मरान साबित थियो। 1167 हिजरी 1753 ईस्वीअ में नूर मोहम्मद जे वफ़ात खां करे सन 1172 हिजरी 1759 ईस्वीअ ताईं सिंध में सियासी अदम इस्तेकाम रहियो। मुराद याब खे माज़ूल कयो वियो, ग़ुलाम शाह हुक्मरान बणियो। अफ़गान फरमान मूजिबि बाद में अतुर ख़ान हुक्मरान बणियो। ग़ुलाम शाह सिंध छॾे जैसलमेर ऐं बहावलपुर ॾे हलियो वियो। आख़िरकार 1172 हिजरी 1759 ईस्वीअ में मियां ग़ुलाम शाह सॼे मुल्क ते कब्ज़ो कयो। इक़्तिदार जा दावेदार अतुर ख़ान ऐं अहमद यार ख़ान सिंध छॾे भॼी विया। उनखां पोइ 14 साल ग़ुलाम शाह सिंध जो हाकिम थी रहियो। हिन जी वफ़ात 1186 हिजरी 1772 ईस्वीअ में थी। मौरख़नि ग़ुलाम शाह खे अकबर आज़म सां भेटियो आहे। ॿियनि लिखंदड़नि खेसि सिंध जो शाहजहान सॾियो आहे। मियां ग़ुलाम शाह जे दौर में सिंध अक्सर कामयाबियूं माणियूं। कच्छ जे मुल्क ते 2 कामयाब हमला कया विया। देरा गाज़ी ख़ान ऐं देरा इस्माइल ख़ान जो इलाइक़ो बि कुझु वक़्त लाइ मियां साहब खे मिलियो। अलबत्ता शिकारपुर खे अफ़गानियुनि पंहिंजे कब्ज़े में रखियो। सिंध में अमन अमान क़ाइमु थियो ऐं सियासी इस्तेकाम खे हथी मिली। नतीजे में कंपनी सरकार सिंध सां वापारी तालुक़ क़ाइमु कयो। मियां ग़ुलाम शाह खां पोइ मियां सरफराज़ सिंध जो हुक्मरान बणियो। मोहम्मद सरफराज़ हिकु कामयाब हुक्मरान साबित थियो, लेकिन सन 1189 हिजरी 1775 ईस्वीअ में दरबारी साज़िशूं शुरू थियूं, जंहिंखे पाण मुंहुं न ॾेई सघियो। मीर बहराम ऐं मीर सोबेदार जे क़त्ल सां कलोड़नि जो ज़वाल शुरू थी वियो। उन बाद 1198 हिजरी 1783 ईस्वीअ ताईं जा 10 साल सिंध में घरू लड़ाई जारी रही। यार मोहम्मद, नूर मोहम्मद, ग़ुलाम शाह ऐं मोहम्मद सरफराज़ जी सॼे हासिलात ऐं कामयाबियुनि ते पाणी फिरी वियो। मीर बहराम ऐं मीर सोबेदार खां पोइ मीर बजार क़त्ल थियो। उन बाद मीर फ़तेह ख़ान ऐं मीर अब्दुल्ला ख़ान मारिजी विया। दरबारी साज़िशुनि ऐं छिकताण में ख़ुदि हुक्मरान ख़ानदान जा 5 फ़र्द मियां ग़ुलाम नबी, मियां सरफराज़, मियां अतुर ख़ान, मोहम्मद ख़ान ऐं महमूद ख़ान पिणु मारिजी विया। सन 1198 हिजरी 1783 ईस्वीअ में हालाणीअ जे जंग में आख़िरकार कलोड़नि जी हुकूमत जो ख़ात्मो थियो। कलोड़नि जी हुकूमत मुग़ल बादशाहत जे वजूद मां जनम वरितो हो। उन करे घणी हद ताईं संदन हुकूमती जोड़जक में मुग़ल सूबाई हुकूमतुनि जे ढांचे खे क़ाइमु रखियो वियो। उन हूंदे बि कलोड़ा हुक्मराननि सिंध जी सियासी ऐं इक़्तिसादी घुर्जनार ख़ुदि मुख़्तियार हैसियत में के अहम फ़ैसिला पिणु कया। हुकूमती जोड़जक ऐं इदारनि जो अभ्यास कंदे ॾिसण में अचे थो त कलोड़नि पंहिंजी हुकूमत हलाइण लाइ मुख़्तलिफ़ इदारनि जहिड़ोकि मदारुल मुहाम या वज़ीर, वकील या सफ़ीर, अदालती सिरिश्तो, दीवान, शेखुल इस्लाम, वाक़िअ नवीस या खुफ़िया इदारा, कोटवाल, आमिल, कानून गो, बख़्शी, रेवेन्यू सिरिश्तो ऐं फ़ौज खे वजूद में आंदो। सदन हुकूमत जो नमूनो वॾी हद ताईं सियासी हो। 1 सदीअ जे हुकूमती दौर में उन्हनि कुल 11 सरकारी मरकज़ या तख़्तगाह क़ाइमु कया। उन्हनि मां अॼु अक्सर ख़तमु थी चुका आहिनि। ख़ुदाबाद पहिरियों हिकु वाहण जी शक्ल में मौजूदु आहे। हिन ॾस में कलोड़नि जो मुस्तक़िल शहर हैदराबाद साबित थियो। हीउ शहर बाद में टालपुरनि जो तख़्तगाह बि रहियो ऐं हिन वक़्तु सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर शुमार थिए थो। कलोड़नि खे बालादस्त कुवत जी हैसियत में मुग़लनि, ईरानियुनि ऐं अफ़गानियुनि खे मुंहुं ॾियणो पियो। मुग़लनि जे भेट में ईरानी ऐं अफ़गानी सिंध लाइ वधीक वबाल साबित थिया। कलोड़ा हाकिमनि जी ख़ारिजा पॉलिसी मुतवाज़िन ॾिसिजे थी। संदन उसूल जियो ऐं जीअण ॾियो वारी पॉलिसीअ ते मबनी हो। संदन आस पास में मौजूदु रियासतूं हर लिहाज़ खां ताक़त में कलोड़नि खां कमज़ोर हुयूं, पर पोइ बि कलोड़नि सवाइ कनि अणटर हालतुनि जे कंहिं रियासत ते हमिलो न कयो। आसपास जे रियासतुनि खां अलावा कलदड़ा हाकिमनि जा मस्कत रियासतुनि खां अलावा कलोड़ा हाकिमनि जा मस्कत, मद्रास, दिल्ली ऐं हैदराबाद दखन ताईं बहितरीन सियासी ऐं सफ़ारती तालुकात ॾिसजनि था। कलोड़ा दौर में मुख़्तलिफ़ अमलदारनि, उहिदेदारनि ऐं फ़ौजी सालारनि हुकूमती इदारनि खे फ़ाल करण में अहम किरदारु अदा कयो। बिलाशक कुझु अमलदार निहायत ज़हीन, समझदार ऐं सियासी तौरु फ़ौजी सलाहियतुनि में मथाएं दर्जे जा मालिक हुआ। मिसाल तौरु शाह बहारो
झंझण चांडके जो नाज़िम एॾो त मोतबर दाना ऐं आला फ़ौजी महारत जो मालिक हो जो हिन कॾहिं बि जंग जे मैदान ते शिकस्त न खाधी हुई। कलोड़नि बग़ैर कंहिं मज़हबी तसब जे हिंदू अमलदारनि जी मुक़ररी कई। दीवान गिदूमल पंहिंजे वक़्त जो बहितरीन वकील ऐं सिफ़ारतकार साबित थियो। कलोड़नि इक़्तिसादी मैदान ते बि अनेक कामयाबियूं हासिल कयूं। आपाशी निज़ाम जी नई जोड़जक कयऊं। उहो ई निज़ाम हो जंहिंजी बुनियाद ते अंग्रेज़नि जदीद आपाशी निज़ाम तामीर कयो। इक़्तिसादी बहालीअ लाइ सभ खां अवल अमन अमान क़ाइमु कयो वियो। इन रीति नवां शहर ऐं नवां बंदरगाह वजूद में आया। सिंध जी ज़रई ऐं सनअती पैदावार जी साख यूरोप ताईं पहुती। इन तरह ईस्ट इंडिया कंपनी सिंध सां वापारी तालुकात क़ाइमु कया। करोड़नि जे दौर में इक़्तिसादी हासिलात खे ॿिनि ॻाल्हियुनि जे करे वॾो सदमो पहुतो। सन 1172 हिजरी 1759 ईस्वीअ में सिंधु दरिया नसरपुर सेखाट वारो रस्तो छॾे मौजूदा जामशोरे वारो रुख अख़्तियार कयो। उन करे सिंध जे लाड़ वारे हिसे में ज़राअत खे घणो नुक़सानु पहुतो। नामवर मुहक़िक़ M.H. पंवर सिंध पारां कच्छ ते थियल हमलनि खे हिन पस मंज़र में ॾिसण जी कोशिशि कई आहे। आख़िरी कलोड़ा दौर में थियल 10 सालनि जी घरू जंगियुनि सबबि पिणु सिंध जे इक़्तिसादियात खे घणो सदमो पहुतो। कलोड़नि जे दौर जी समाजी हालतुनि ते नज़र विझण सां मालूम थिए थो त शुरूअ वारे दौर में हाकिमनि पंहिंजनि मुरीदनि ऐं फ़क़ीरनि खे इक़्तिदारी कारोबार में घणी अहमियत ॾिनी। उन्हनि जो तालुक़ अक्सर बलोच कबीलनि ऐं सराइकी ॻाल्हाईंदड़ ज़ातियुनि सां हो। लेकिन जीअं ई कलोड़नि सॼी सिंध ते हुकूमत क़ाइमु करे वरिती, इंतिज़ामी ढांचे में तोसी सां गॾु अमलदारनि जी मुक़ररीअ वारे रुझान में बि तब्दीली ईंदी वई। बहरहाल 2 सदियुनि खां पोइ हिकु भेरो वरी क़ाइमु थींदड़ ॾेई हुकूमत अचण खां पोइ बि मक़ामी कबीलनि खे एतिरो फ़ाइदो हासिल न थी सघियो जेतिरो थियणु खपंदो हो। आख़िरी कलोड़ा दौर में लेखे ऐं टालपुर पाण में जुंबी विया। नतीजे में कलोड़ा इक़्तिदार विञाए वेठा। ॿिन्ही कबीलनि जी छिकताण सबबि मुल्क जी बुरी हालत थी। आख़िर में त हालत हीअ वञी बीठी जो अब्दुल मजीद जोखे तारीख़ बलोची मूजिबि घरनि में मोचारी काठी बि न बची हुई जो गुंडो उनखे लुट जो माल सम्झी खणी वञे। लेखी ख़ानदान सिंध मां निकिरी लैया ॾे हलियो वियो। लेखी कबीले जो ख़फ़ीफ़ तादाद सिंध में अॼु बि मौजूदु आहे। जेके ॾिठमि जेकी ॿुधमि सिफ़ो 93 मोहम्मद तालिब भट्ट 1998 ईस्वी। टालपुर सिंध जा नवां हाकिम बणिजी विया। कलोड़नि जो दौरु इल्मी अदबी ऐं सक़ाफ़ती लिहाज़ खां सिंध जे तारीख़ में सुनहरी ज़मानो सॾिजे थो। लाहिरी बंदर खां बखर ताईं सवें तालीमी मर्कज़ हुआ जिते इब्तिदाई तालीम खां वठी आला तालीम ॾिनी वेंदी हुई। हिन दौर जा के आलिम हिजाज़ मुक़दस विया ऐं उते दर्स तदरीस सां लाॻापिजी पूरे इस्लामी दुनिया खे फैज़ ॾिनऊं। अरबी ऐं फ़ारसी किताबनि खां सवाइ ज़िक्र हेठि ज़माने में सिंध जे निसाब में पहिरियों भेरो सिंधी किताब बि शामिल कया विया। हिन दौर में आला दर्जे जा स्कॉलर पैदा थिया जन अरबी फ़ारसी ऐं सिंधी ॿोलियुनि में मिसाली किताब लिखिया। मखदूम मोहम्मद हाशिम फ़ारसी ऐं सिंधी खां अलावा अक्सर किताब अरबी ज़ुबान में लिखिया जिन खे इस्लामी दुनिया में शोहरत हासिल थी। मीर अली शेर खाने जहिड़ो बेमिसाल मौरिख़ ऐं तज़किरा निगार हिन दौर में पैदा थियो। मौसर जहिड़ो मिसाली फ़ारसी गो शाइर कलोड़नि जे दौर में पैदाश आहे। कलोड़नि जे दौर जी पैदाश आहे। मुंशी अब्दुल रऊफ़ जहिड़ो इंशा जो माहिर न अॻु सिंध में पैदा थियो ऐं न वरी पोइ जे ज़माने में पैदा थी सघियो। जाइज़े हेठि दौर में वॾे तादाद में सिंधी किताब लिखिया विया जे अॼु बि ब्रिटिश लाइब्रेरीअ जो सींगार बणियल आहिनि। सिंधी शाइरीअ में हमेशह अमर रहंदड़ सरताज शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि हिन ई दौर जो रोशन सितारो आहे। कलोड़नि वटि पक सां एतिरो ॾोकड़ न हो जो उहे समन ऐं तुरखाननि जहिड़ा यादगार तामीर कराइनि हा। उन हूंदे बि जामिया मस्जिद ख़ुदाबाद संदन अहम तामीरी कारनामो आहे। उन ते इस्तेमालु थियल काशी एतिरी त ख़ूबसूरत ऐं पाइदार हुई जो कज़न्स उनखे समूरे सिंध में इस्तेमालु थियल बहितरीन काशी शुमार करे थो। हुक्मराननि जे मक़बरनि में मियां यार मोहम्मद ऐं मियां ग़ुलाम शाह जे मक़बरनि जी फ़नी लिहाज़ खां वॾी अहमियत आहे। उनखां अलावा ग़ुलाम शाह जो तामीर करायल पको क़िलो हैदराबाद हर लिहाज़ खां अहमियत जोॻो आहे। मियां साहिब ही क़िलो उहो सोचे ठहिरायो हो त रहंदी दुनिया ताईं उहो संदसि हिकु यादगार तामीरी कारनामो रहंदो।
क़याम पाकिस्तान खां पोइ सॼी सिंध जे यादगार आसारनि वांगुरु कलोड़नि जा तामीरात ऐं ख़ासि करे हैदराबाद जो पको क़िलो ऐं मियां ग़ुलाम शाह जो मक़बरो जंहिं बेक़दरी ऐं बेध्यानीअ जो शिकार बनियो आहे, उहो हर लिहाज़ खां अफ़सोस जोॻो आहे। हर ईंदड़ ॾींहं ते क़िले जी उमिरि घटिजी रही आहे ऐं ग़ुलाम शाह जे मक़बरे जे ख़तमु थियण जो इम्कानु वधी रहियो आहे। कलोड़नि खां पोइ टालपुरनि सिंध ते राज कयो। कलोड़नि वॾी कामयाबीअ सां सिंध जो गुम थियल नालो वरी बहाल कयो ऐं सिंध जे मुल्की वहदत क़ाइमु कई। टालपुरनि उन वहदत खे टोड़े 3 रियासतुनि में तक़सीम कयो, जंहिं करे रियासत जे बुनियादनि खे कापारी धकु लॻो। मीरनि जे ज़माने में को बि अहिड़ो शोबो न हो जंहिंमें कलोड़नि जे दौर जेतिरी तरक़ी थी हुजे। न त को मोतबर यादगार ठही सघियो ऐं न वरी इल्मी ऐं सकाफ़ती मैदाननि ते टालपुरनि जे दौर में कलोड़नि जे ज़माने जेतिरी हासिलात थी सघी।